भारत में टमाटन जी खोट एक शख्स के कखपतीअ मां करोड़पति बणाए छॾियो आहे। हमराह रुगो कुछ ॾींहनि में करोड़नि रुपयनि जो मालिक बणिजी वियो आहे। अॼुकल्ह भारत में टमाटन जी वॾी खोट आहे, जॾहिं त जेके बि टमाटा मिली रहिया आहिनि उहे महांगे अघनि ते मिली रहिया आहिनि। महाराष्ट्र जे ज़िले पुणे सां वास्तो रखंदड़ तुकाराम टमाटा पोखिया हुआ ऐं जंहिं वक़्तु फसुल तयारु थियो त उन वक़्तु टमाटनि जो बहिरान थी पियो। जॾहिं वापारियुनि खे ख़बर पई त हिन वटि खोड़ टमाटा आहिनि त हिन सां राब्तो कयो वियो। तॾहिं तुकाराम सूरत हाल खे ॾिसंदे सुठे अघ ऐं सुहिणे अंदाज़ में पंहिंजो माल विकिरो करणु शुरू कयो। हिन कुल 13,000 क्रेट 2 करोड़ भारतीय रुपयनि में विकिरो कया। तुकाराम वटि 18 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिंमें हुन 12 एकड़नि ते टमाटा पोखिया हुआ, जंहिंमें संदसि पुट ईश्वर ऐं नुंहुं सोनाली बि मदद कई। आबादगार कुटुंब जे माण्हुनि जो चवणु आहे त टमाटा पोखण खां अॻु हुननि सुठो भाण ऐं ॿियुनि दवाउनि बाबति माहिरनि खां ॼाण वरिती हुई ऐं पोइ टमाटा पोखिया। हू चवनि था त असां वटि महिनत जो फल सुठे फसुल जे नतीजे में साम्हूं आयो। जीअं त हिन वक़्तु मुल्क में टमाटनि जी घुर्ज वधीक आहे, इन लाइ हिक क्रेट ते 2100 भारतीय रुपयनि जो फ़ाइदो थियो ऐं गुज़िरियल हफ़्ते हिननि 900 क्रेट विकिरो कया। अहिड़ी रीति हिननि 2-3 कलाकनि में 18 लख रुपयनि खां वधीक रक़म कमाए वरिती। इन खां पोइ हिननि हिक क्रेट 1000 खां 2500 रुपयनि ताईं विकिरो कयो। अहिड़ी रीति पुणे जे शहर जिन्नर में बि कुझु अहिड़ा आबादगार साम्हूं आया जेके टमाटा विकिरो करे करोड़पति बणिजी विया। भारत जे हिन इलाइक़े में रुगो हिक महीने दौरान 80 करोड़ रुपयनि जो टमाटो विकिरो थिए थो, जंहिंसां 100 खां वधीक औरतुनि खे रोज़गार बि मिले थो। मक़ामी मार्केट कमेटी जो चवणु आहे त टमाटा तारीख़ जी बुलंद सतह ते अची विया आहिनि। हिक क्रेट यानी 20 किलो टमाटा 2500 खां 3000 रुपयनि ताईं पहुता आहिनि। फी किलो टमाटनि जो अघु 125 रुपयनि खां 140 भारतीय रुपयनि ताईं पहुतो आहे। टमाटनि जे करे करोड़पति बणिजण जो सिलसिलो कर्नाटक ताईं पहुतो ऐं टमाटे जा केतिरा ई आबादगार करोड़पति बणिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।